अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम न्यूज़ इन फोकस में अवां जो मेज़बान इम्तियाज़ कीरियो। नाज़रीन, प्रोग्राम न्यूज़ इन फोकस में ज़िले शहीद बेनज़ीराबाद या डिवीज़न शहीद बेनज़ीराबाद जे कंहिं न कंहिं इशूज़ ते असां पंहिंजो प्रोग्राम कंदा आहियूं। हीउ जेको असां प्रोग्राम करे रहिया आहियूं हिन भेरे ही करे रहिया आहियूं मुख़्तलिफ़ जेके नवाबशाह में जेके फ़नकार आहिनि, जेके आर्ट सां ताल्लुक़ु रखनि था, उहे सरापा एहतिजाज आहिनि। उन्हनि जा कहिड़ा मसइला आहिनि, छाजे हवाले हू एहतिजाज करे रहिया आहिनि, उन्हनि जा बुनियादी मसइला कहिड़ा आहिनि। ऐं ॿुधण में अचे पियो त जेको ओपन एयर थिएटर आहे नवाबशाह में, जंहिंजो 2017 में अॻूणे सदर आसिफ़ अली ज़रदारी इफ़्तिताह कयो ऐं उन वक़्तु अॻूणे सदर आसिफ़ अली ज़रदारी इहो चयो त हीउ जेको ओपन एयर थिएटर आहे फ़नकारनि जो मीरास आहे ऐं हीउ फ़नकारनि जे हवाले बि कयो वेंदो। अहिड़े हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॻूणे सदर आसिफ़ अली ज़रदारी नंढे हूंदे पाण बि एक्टिंग कई ऐं हिकु फ़िल्म में हुन अदाकारी पिणु कई। अहिड़े हवाले सां नवाबशाह जी तारीख़ तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त वॾा वॾा एक्टर अदाकार रागी अलगोज़े नवाज़ ऐं अहिड़े हवाले सां जेके घड़ा नवाज़ हिते काफ़ी सारा फ़नकार पैदा थिया आहिनि, जंहिंमें शफ़ी मोहन शाह चयो वञे थो त ठारू शाह आहे। उन वक़्तु ठारू शाह नवाबशाह में ईंदो हो, तॾहिं नवाबशाह जा हूंदा। त अहिड़े हवाले सां गुलाब चांडियो, मंसूर बलोच, मिसरी ख़ान जमाली, अलगोज़े नवाज़, घड़े नवाज़, मिठा ख़ान ज़रदारी, मरहूम जेका आहे ज़ैबुल निसा, काफ़ी सारा वॾा नाला आहिनि हिते नवाबशाह में। सकाफ़त जे हवाले सां शेर मीरबर पाण हितां नवाबशाह जो हुयो। अहिड़े हवाले सां फ़नकार सरापा एहतिजाज आहिनि, उन्हनि खां मालूमात वठंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु सिंध फ़नकार वेलफेयर ट्रस्ट डिवीज़न शहीद बेनज़ीराबाद जा सदर मोहतरम जनाब अली हैदर भट्टी साहब, जेके पाण राइटर आहिनि। काफ़ी सारा इन्हनि जेके कहानियूं लिखियूं आहिनि, ड्रामा राइटर आहिनि। मुख़्तलिफ़ चैनल ते हिननि जा कम इहे ड्रामा हलंदड़ बि आहिनि। काफ़ी सारियूं फिल्मूं ठाहियूं आहिनि, डायरेक्टर पिणु आहिनि, हिदायतकार आहिनि। त इन हवाले सां साईं जिन खां वीचार वठंदासीं त नवाबशाह जा जेके फ़नकार जेके सरापा एहतिजाज आहिनि त उन्हनि जा कहिड़ा मसइला आहिनि, कहिड़ा मक़सद आहिनि। मां धरती टीवी जो निहायती शुक्रगुज़ार आहियां जो धरती टीवी असां फ़नकारनि जे लाइ आवाज़ उथारींदी रहंदी आहे। मुंहिंजा साईं नवाबशाह आर्ट काउंसिल, जीअं त तव्हां ॾिठो हूंदो त लाड़काणो आर्ट काउंसिल, ख़ैरपुर आर्ट काउंसिल, कराची आर्ट काउंसिल, हैदराबाद आर्ट काउंसिल, सिंध जे काफ़ी ज़िलनि में आर्ट काउंसिल जो क़यामु आहे ऐं उते आर्ट काउंसिल पंहिंजे हिसाब सां बवक़्तनि कमु कंदी रही आहे। नवाबशाह शहीद बेनज़ीराबाद असांजे हिन सिंध जो हिकु अहम ज़िलो आहे, हिकु अहम ज़िलो आहे। हिन अहम ज़िले में अफ़सोस जो आर्ट काउंसिल जो क़यामु कोन्हे को। असां आर्ट काउंसिल जे लाइ वक़्तनि ब वक़्तनि धाईंदा रहिया आहियूं, DC साहब वटि, इंतिज़ामिया वटि, ऐं जीअं त पीपल्स पार्टी जा जेके मेन उहिदेदार आहिनि असां उन्हनि वटि त बाबा आर्ट काउंसिल जो क़यामु कयो, आर्ट काउंसिल जो क़यामु कयो, आर्ट काउंसिल खोली ॾिनी वञे त जीअं असां हिते प्रोग्राम करे सघूं, असां नवाबशाह वासियुनि खे सुठा प्रोग्राम ॾेई सघूं। त स्टेज जे हवाले सां तारीख़ गवाह रही आहे त नवाबशाह स्टेज पूरी सिंध में सभिनि खां मथे रहियो आहे ऐं हिन वक़्तु आर्ट काउंसिल न हुअण जे करे असांजा फ़नकार चुप करे वेठा आहिनि, कुझु करे कोन था सघनि। इन जो कारण इहो आहे त गवर्नमेंट असां सां सहकार कोन थी करे। जीअं ही तव्हां ॾिसो, ही शहीद बेनज़ीर आबाद ओपन एयर थिएटर आहे। 2017 में मोहतरम आसिफ़ अली ज़रदारी साहब पंहिंजे हथनि सां जो इफ़्तिताह करे वियो आहे। 2017 खां वठी हिन हाल में को बि प्रोग्राम न थी सघियो आहे। थोरो घणो 2-3 प्रोग्राम असां कयासीं, जिन जी बि परमिशन असांखे तमामु ॾुखियाई सां ॾिनी वई। मां त सम्झां थो जेको ओपन एयर थिएटर आहे इहो अदाकारनि जो आहे, फ़नकारनि जो आहे, संगीतकारनि जो आहे ऐं इन्हनि जो ई हक़ आहे हिते प्रोग्राम करणु। इहे प्रोग्राम तॾहिं थी सघनि था जॾहिं हिते आर्ट काउंसिल खे बहाल कयो वञे। मां गुज़ारिश कंदसि इंतिज़ामिया खे, मथे अदी फरियाल तालपुर खे, मोहतरम आसिफ़ ज़रदारी साहब खे, मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे ऐं तमामु हितां जी जेका बि इंतिज़ामिया आहे अॻुवान उनखे गुज़ारिश कंदसि त महिरबानी करे ॿियनि ज़िलनि वांगुरु आर्ट काउंसिल जो बि हिते क़यामु कयो वञे ऐं असांखे आर्ट काउंसिल खोली ॾिनी वञे त जीअं असां सुठे खां सुठा प्रोग्राम पेश करे असां पंहिंजो आर्ट ऐं असां पंहिंजी फ़नकारी जो फ़र्ज़ु निभाए सघूं। अली हैदर साहब, असांखे इहो ॿुधायो, असांजे नाज़रीन खे बि इहो ॿुधायो त नवाबशाह में उहे कहिड़ा मशहूरु फ़नकार हुया या जेके कहिड़ियूं उहे मशहूरु शख़्सियतूं हुयूं जेके आर्ट काउंसिल जे हवाले सां या तव्हांजे फ़न जे हवाले सां उन्हनि पंहिंजो नालो रोशन कयो। तक़रीबन नवाबशाह स्टेज खे 70 साल थी चुका आहिनि। पाकिस्तान जे क़याम खां अॻु में हिते स्टेज ड्रामा थींदा हुआ। जेको हिन टाइम ते पम्प्स पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी में जेको लतीफ़ हॉल आहे उहो कंहिं टाइम ते स्टेज जो गढ़ हूंदो हो।
पाकिस्तान खां अॻु में बि हिते सुठा सुठा ड्रामा कया वेंदा हुआ, बहितरीनु ड्रामा कया वेंदा हुआ, ऐं उन खां पोइ हिते सुठा सुठा डायरेक्टर पैदा थिया, मोहतरम हुसैन बुगिया जहिड़ा डायरेक्टर पैदा थिया, जान जमाल जहिड़ा डायरेक्टर पैदा थिया, जिन्हनि जा स्टेज ड्रामा ॾिसण जे लाइ हज़ारनि जी तइदाद में माण्हू गॾु थी वेंदा हुआ, ऐं इंतज़ारु रहंदो हो त कॾहिं स्टेज ड्रामो थो अचे ऐं असां जेको सो स्टेज ड्रामो जेको सो हिन जो ॾिसूं। पर दोस्तो अफ़सोस जी ॻाल्हि आहे त इहे पुराणियूं महिनतूं, पुराणियूं जदोजहदूं उन्हनि खे जेको सो हथ सां जेको सो सुम्हारियो वियो आहे, हथ सां उन्हनि खे दफ़न कयो पियो थो वञे। महिरबानी करे मां गुज़ारिश कंदसि धरती टीवी खे त असांजो आवाज़ु पहुचायो इंतिज़ामिया ताईं, वॾनि ताईं, त बाबा जेके अदाकार गुलाब चांडियो, मंसूर बलोच, उहे नवाब शाह जा साईं मंसूर बलोच साहब पाकिस्तान जी आर्ट जी हिकिड़ी हिस्ट्री रही चुकी आहे। मंसूर बलोच साहब पिणु हितां नवाब शाह जो, गुलाब चांडियो साहब पिणु हितां नवाब शाह जो, ऐं शफ़ी मोहम्मद शाह जेको लीजेंड आर्टिस्ट थी रही चुको आहे उहो बि ठारू शाह जो। इहे सभु हितां जा रही चुका आहिनि जिन्हनि पंहिंजा पंहिंजा वॾा नाला पैदा कया। मां गुज़ारिश कंदसि पंहिंजी इंतिज़ामिया खे त महिरबानी करे जेको सो असांखे आर्ट काउंसिल जो क़याम कराए ॾिनो वञे, आर्ट काउंसिल असांखे खोले ॾिनी वञे त जीअं असां पंहिंजे प्रोग्रामनि जी शुरूआति हिकु दफ़ो वरी ॿीहर करे सघूं। नाज़रीन, सिंध फ़नकार वेलफेयर ट्रस्ट पारां नवाब शाह जा फ़नकार एहतजाज करे रहिया आहिनि ऐं हू इहा अपील करे रहिया आहिनि सिंध हुकूमत खां ऐं ख़ासि तौर ते डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट शहीद बेनज़ीराबाद खां त जेको आर्ट काउंसिल आहे उनजो बुनियादु रखियो वञे ऐं हिननि फ़नकारनि खे का अहिड़ी बिल्डिंग ॾिनी वञे या का अहिड़ी जॻह ॾिनी वञे या हाल ॾिनो वञे जिते ही पंहिंजा प्रोग्राम करे सघनि। हिन वक़्तु असां सां गॾु नवाब शाह तोड़े सिंध जो मशहूरु चित्रकार सारंग सिंधू असां सां गॾु आहे। साईं जिन खां वीचार वठंदासीं उहे उन्हनि जो जेको एहतजाज हलंदड़ आहे फ़नकारनि जो नवाब शाह में, त उन्हनि जी छा डिमांड आहे। अस्सलाम वालेकुम इम्तियाज़, तव्हांजी महिरबानी। धरती टीवी जी ख़ासि तौर ते जस लहणे जो हिन बरंदड़ इशू ते जेको आहे सो लिकियल बि आहे इशू, पर उन ते तव्हां आवाज़ु उथारियो आहे, तव्हां असां सां गॾु आहियो। नवाब शाह जॾहिं खां डिवीज़न थियो आहे, नवाब शाह में खोड़ सारा फ़नकार आहिनि, खोड़ सारा आर्टिस्ट आहिनि ऐं मुसविर आहिनि। उन्हनि खे हिकिड़ी मायूसी छायल आहे, उन्हनि में मायूसी आहे त हिते आर्ट्स काउंसिल जो क़याम करणु चाहिनि था उहो, जीअं ॿियनि सिंध जे ॿियनि ज़िलनि में खोड़ सारा आर्ट्स काउंसिल वर्क कनि पिया, पर बदकिस्मती सां नवाब शाह में आर्ट्स काउंसिल जो क़याम अञा ताईं न थी सघियो आहे। आर्टिस्टनि जी इहा माना इहो नंढिड़ो मुतालबो आहे त नवाब शाह में आर्ट्स काउंसिल खे बहाल करे हीउ जेको ओपन एयर थिएटर खोलियो आहे उहो उन्हनि खे ॾिनो वञे त जीअं हिते खोड़ सारा प्रोग्राम करे सघनि। नवाब शाह जा खोड़ सारा, नवाब शाह जी तारीख़ रही आहे त हू स्टेज जे हवाले सां हिकु वॾो नालो रखे थो तारीख़ में। नवाब शाह बुनियादु आहे स्टेज जो, ऐं नवाब शाह आर्ट जे हवाले सां, मुसविरी जे हवाले सां बि हिकिड़ो बुनियादु आहे, छाकाणि त वॾा वॾा मुसविर पैदा थिया आहिनि। त उन्हनि खे इहा मायूसी आहे त का सरपरस्ती न आहे हुकूमत जे तरफ़ां। हाणे हीउ जेको ओपन एयर थिएटर आहे इहो कल्चर डिपार्टमेंट खे हैंड ओवर थियल आहे। कल्चर डिपार्टमेंट खे इहा गुज़ारिश कयूं था असां त महिरबानी करे हिन खे फॉल करे आर्टिस्टनि खे हिते प्रोग्राम ॾिना वञनि त जीअं आर्टिस्ट पंहिंजूं तख़लीक़ी सलाहियतूं हिते उजागर कनि। आर्टिस्टनि जूं तख़लीक़ी सलाहियतूं जेके आहिनि उहे मरनि पियूं, त उन्हनि खे हुकूमत खे अॻियां अचणु खपे, कल्चर डिपार्टमेंट खे अॻियां अचणु खपे। ऐं गुज़ारिश कंदुसि, मोदमाना गुज़ारिश कंदुसि ज़िला शहीद बेनज़ीराबाद जे इंतिज़ामिया खे, डिप्टी कमिश्नर इब्रार अहमद जाफ़र साहब खे, ऐं गुज़ारिश कंदुसि धरती टीवी जे तवसुत सां मोहतरमा फ़रियाल टालपुर अदी अज़रा पेचूअ साहिबा खे त हू इन में पंहिंजो किरदारु अदा कनि ऐं आर्टिस्टनि खे हिकिड़ी जॻह फ़राहम कनि त जीअं हू पंहिंजा जेके तख़लीक़ी सलाहियतूं आहिनि उजागर करे सघनि। हिते ड्रामा थी सघनि था, हिते आर्ट एग्ज़िबिशन थी सघनि थियूं, हिते स्टेज प्रोग्राम थी सघनि था, हिते तव्हांखे चैरिटी शोज़ असां करे सघूं था पंहिंजनि फ़नकारनि जे लाइ। सो असीं मुतालबो कयूं था धरती टीवी जे तवसुत सां। त छा था सम्झो ही जेके लावारस पियल आहिनि ओपन एयर थिएटर किरोड़े ख़र्च थियल आहिनि सिंध हुकूमत जा, डिस्ट्रिक्ट हुकूमत जा, ऐं इन खां अलावा जेके बेनज़ीर कल्चर कॉम्प्लेक्स आहे उहो अञा रोलड़े जो शिकार आहे, उहा अञा कंप्लीट न आहे थी, त हीअ जेके किरोड़े रुपया फ़नकारनि जे लाइ हिते जेके प्रोजेक्ट रखिया विया आहिनि पर उहे अञा ताईं माना बेयारो मददगार आहिनि, त इहे तव्हां हुकूमत सिंध खां मुतालबो कयो था त इहे तव्हांजे हैंड ओवर कया वञनि त जीअं तव्हां पंहिंजा हिते प्रोग्राम करे सघो। ॾिसो न, जीअं कल्चर कॉम्प्लेक्स जी तव्हां ॻाल्हि कई आहे त कल्चर कॉम्प्लेक्स जी जेका बिल्डिंग आहे उहा ई पूरी न थी सघी आहे। उहा हिन करे न पूरी थी सघी आहे त 2010 में उन जो बुनियादु विधियो, 2010 खां 2020 10 साल गुज़री विया आहिनि, उहो अञा उनजो मुकमल तौर ते न थी सघी आहे। उन में उहो ठेकेदार जेको बजट जो मसइलो आहे या सिंध गवर्नमेंट उनखे बजट नथी रिलीज़ करे, ऐं इहे के मसइला आहिनि जंहिंजे करे उहो न थी सघियो आहे। ओपन थिएटर आहे, कंप्लीट आहे, हीअ तव्हां चाहियो था त हीअ तव्हांजे हैंड ओवर कयो वञे त जीअं तव्हां हिते पंहिंजो प्रोग्राम कयो। ओपन एयर थिएटर बिल्कुलु कंप्लीट आहे, हिते प्रोग्राम कुझु थिया बि आहिनि, सरकारी सतह ते, प्राइवेट सतह ते प्रोग्राम थिया आहिनि,
पर असांजो सभ खां वॾो मुतालबो इहो आहे त जेके आर्टिस्ट आहिनि उहे आर्ट काउंसल जो बुनियादु विझणु चाहिनि था, आर्ट काउंसल जे प्लेटफॉर्म तां हिते प्रोग्राम थियनि ऐं आर्टिस्टनि खे हिकिड़ो प्लेटफॉर्म मिलंदो गॾु थियण जो। हू जॾहिं गॾु थींदा त पोइ हू ज़ाहिरी आहे पंहिंजो तख़लीक़ी सलाहियत उजागर कंदा, नवाब शाह जो नालो रोशन कंदा। असांजी गुज़ारिश आहे इन्हनि सभिनी खे त हिन खे फॉलो कनि। तव्हां सम्झो था त आर्ट काउंसिल जे जेके कैटेगरीज़ हूंदियूं आहिनि फ़नकारनि जूं, उहे सभु हिते आहिनि, जीअं फ़नकार ॻाइणा थिया, अदाकार थिया, सुगड़ थिया, शाइर थिया, अदीब थिया। तव्हां नवाब शाह जे कंहिं बि शोबे में नालो खणंदो, मुसवरी में नालो खणो त खोड़ सारा नाला नवाब शाह में, अदाकारनि जो नालो खणंदो त खोड़ सारा जेके PTV खां वेंदे सिंध जा जेके बि चैनल आहिनि उन ते पंहिंजो हू प्रोग्राम कनि था, हू जेको आहे सो उते ड्रामा कनि था, उते हुननि जा डायरेक्शन में प्रोग्राम थियनि था, हुन जा एक्टिंग में प्रोग्राम थियनि था। मल जे हवाले सां नवाब शाह में शेर मीरबर जो वॾो नालो आहे, उन्हनि जी जेका उन्हनि जा शागिर्द आहिनि उहो पंहिंजो नालो जमाइनि पिया। अदाकारी में, मुसवरी में, ॻाइणनि में खोड़ सारा आहिनि जेके पंहिंजो नालो कमाइनि था पिया ऐं हू कमु बि कनि पिया। ईअं न आहे त हू कमु नथा कनि, हू मुख़्तलिफ़ इदारनि में, मुख़्तलिफ़ TV चैनल्स में कमु कनि पिया। पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे जॾहिं हिते असांजो हिकिड़ो इदारो मौजूदु आहे त उहो असांखे ॾिनो वञे आर्ट काउंसिल जो बुनियादु विझी, त जीअं अञा वधीक असां ज़िले नवाब शाह जी ख़िदमत करे सघूं। नाज़रीन, सिंध फ़नकार वेलफेयर ट्रस्ट ज़िला शहीद बेनज़ीर आब जा सीनियर नायब सदर मोहतरम सनाउल्लाह भट्टी साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। साईं जिन खां मालूमात वठंदासीं त ओपन एयर थिएटर जे हवाले सां या जेको आर्ट काउंसिल आहे उन जे हवाले सां जेके फ़नकार सरापा एहतिजाज आहिनि, ऐं साईं जिन खां इहा बि मालूमात वठंदासीं छाकाणि त साईं सीनियर आहिनि स्टेज जे हवाले सां, राइटर बि आहिनि, काफ़ी सारियूं इन्हनि फिल्मूं बि ठाहियूं आहिनि, हिदायतकार बि आहिनि। त इन हवाले सां जेके हिन वक़्तु जेके फ़नकार सरापा एहतिजाज आहिनि त उन्हनि जो मक़सदु छा आहे? नवाब शाह आर्ट जे हवाले सां, कल्चर जे हवाले सां, फ़नकारनि जे हवाले सां, अदाकारनि जे हवाले सां ईअं खणी चयो वञे त नवाब शाह जा ओवरऑल जेके बि फ़नकार आहिनि या नवाब शाह जो फ़न, उहो सिंध में हिकु रीढ़ जी हॾी जी मिसाल रखे थो। इन ॻाल्हि में को बि शक न आहे, पूरी सिंध में नवाब शाह पंहिंजो पाण मञायो आहे। नवाब शाह जे राइटरनि, नवाब शाह जे डायरेक्टरनि, नवाब शाह जे फ़नकारनि ऐं नवाब शाह जे नंढे तोड़े वॾे आर्टिस्ट पंहिंजो नालो पाण कमायो आहे, रोशन कयो आहे ऐं पंहिंजी ख़िदमत सर अंजाम ॾिनी आहे, फ़न ऐं फ़नकारनि जी ख़िदमत कई आहे। जीअं त असां एतिरे टाइम खां वठी 35-40 सालनि खां वठी असां हिन फील्ड में रहिया आहियूं, केतिरा ई मुख़्तलिफ़ स्टेज कया आहिनि, केतिरियूं असां फिल्मूं कयूं आहिनि, टेली फिल्मूं कयूं आहिनि, मूवी फिल्मूं कयूं आहिनि, स्टेज जा ड्रामास कया आहिनि, वन एक्ट प्लेज़ कया आहिनि। बहितरीन प्रोग्राम असां नवाब शाह वारनि जी ख़िदमत में पेश कया आहिनि। पर असांखे अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त एतिरो टाइम गुज़री वञण जे बावजूद बि हमेशह असां पंहिंजे प्रोग्राम जी रिहर्सल जे लाइ हुते हुते भटकंदा रहूं था। असां पंहिंजे प्रोग्रामनि जे लाइ हुते हुते भटकंदा रहूं था। असांजो को प्लेटफॉर्म न आहे। असां मुख़्तलिफ़ जेको सो आर्ट जे हवाले सां, मुख़्तलिफ़ आर्ट सर्किलनि जे हवाले सां, कॾहिं प्रीत आर्ट सर्किल, त कॾहिं जान आर्ट सर्किल, त कॾहिं मेरान आर्ट सर्किल, त कॾहिं शहबाज़ आर्ट सर्किल, त कॾहिं पारस आर्ट सर्किल, इन्हनि जे हवालनि सां, प्लेटफॉर्मनि सां असां काफ़ी कुझु ख़िदमतूं कयूं आहिनि। पर हाणे कुझु वक़्त खां वठी ॾिसूं था त असांखे बि इन ॻाल्हि जो अहसासु थिए थो, असांजे अंदरि में इन ॻाल्हि जो ॾुख पैदा थिए थो त पूरी सिंध जे तक़रीबन वॾनि शहरनि में, जीअं सखर थियो, लाड़काणो थियो, कराची थियो, हैदराबाद थियो, मीरपुर ख़ासि थियो, जिथे किथे जेके से आर्ट काउंसिलूं जेके आहिनि से उहे क़ाइमु कयूं वयूं आहिनि। पर असांजो नवाब शाह जेको ईअं सम्झो त फ़न जी हिकु दिलि आहे, नवाब शाह दिलि जी हैसियत रखे थो। लेकिन अफ़सोस जो असां वटि आर्ट काउंसिल जो को क़याम कोन्हे को। असां वटि आर्ट काउंसिल जी का बिल्डिंग कान्हे का। असीं जिथे वञूं था उते जेको सो असां ईअं सम्झो त छोरा छिना लॻा पिया आहियूं। असां सां
हिन गवर्नमेंट या इंतिज़ामिया या इन्हनि माण्हुनि ईअं ई खणी चयो वञे त माना जीअं हिकिड़ो सौतेली माउ वारो सलूक आहे नवाब शाह जे फ़नकारनि सां इहो कयो थो वञे। सो बराए महिरबानी ख़ुदारा हथ ॿधी ऐं ॿाहूं ॿधी असां रिक्वेस्ट था कयूं नवाब शाह जी इंतिज़ामिया खे ऐं सभिनीनि वॾनि अमलदारनि खे जेके साहिब हैसियत आहिनि या जेके कल्चर सां वास्तो रखनि था त महिरबानी करे ख़ुदारा असांजे नवाब शाह जे आर्टिस्टनि खे हिकु प्लेटफॉर्म हिकु बेस ॾिनी वञे ऐं जेको आहे सो हिकिड़ो आर्ट काउंसल ॾिनो वञे। ऐं हीअ जेको हाल तव्हां ॾिसो था जिते हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं हीअ ओपन एयर थिएटर 24 जून 2017 ते हिन जो इफ़्तिताह कयो वियो आहे। तमामु ख़ूबसूरत किरोड़नि जी बजट सां हीअ जेको आहे सो हिकिड़ो हॉल ठहियो वियो। हिते को प्रोग्राम कोन्हे, हिते का एंटरटेनमेंट कान्हे, नवाब शाह शहरनि जे लाइ कंहिं क़िस्म जी का तफ़री कान्हे का, नवाब शाह जे अवाम जे लाइ कंहिं क़िस्म जी का तफ़रीगाह कान्हे का। हिकिड़ो जेको आहे सो माना HM ख्वाजा गार्डन में जेको आहे सो हिकिड़ो पार्क आहे, हिकिड़ो लाइब्रेरी हॉल आहे, बसि इन खां वधीक ॿी का बि शइ कान्हे का। उते बि जेके माण्हू अची छा ॾिसंदा। प्रोग्राम एंटरटेनमेंट ॾियण जे लाइ माण्हुनि खे जेको सो माना हॉल खपे, माण्हुनि खे जेका असां तफ़री खपे, माण्हुनि खे हर महीने ॿिए महीने हिकिड़ो ख़ूबसूरत प्रोग्राम खपे। माण्हू जेके से घरनि में वेही बोर थी विया आहिनि, सिनेमा हॉल्स हुया उहे सिनेमा हॉल बंदि थी विया, उहे कंहिं क़िस्म जी का जेका असां माना उहा कान्हे का। त लिहाज़ा ख़ुदारा असांखे तव्हां जेको आहे सो इन ॻाल्हि जी असांखे परमिशन ॾियो, असांखे इजाज़त ॾियो, असांखे जेको सो असांजी हिमत अफ़ज़ाई कयो, असांजी हौसला अफ़ज़ाई कयो। असांखे जेको आहे सो माना हीअ हाल असांखे सौंपिया वञनि, छाजे करे जो ही हाल जेके आर्ट ऐं कल्चर या इन्हनि शयुनि सां जेके वास्ता रखनि था उहे असां फ़नकारनि जी मीरास आहिनि, न की के ॿियनि जी मीरास आहिनि। ऐं इहो बि जेको सो असां ॾिसूं था त हिते कुझु मुख़्तलिफ़ अहिड़े क़िस्म जा माण्हू बि आहिनि जिन्हनि जो फ़न सां को तालुक़ु कोन्हे को, जिन्हनि खे अल्फ़बे जी का ख़बर कान्हे का। उहे जेके आहिनि से आर्ट काउंसल जा दावेदार बणिया वेठा आहिनि नवाब शाह में त हीअ आर्ट काउंसल मुंहिंजी आहे, हीअ आर्ट काउंसल मुंहिंजी आहे। बाबा तुंहिंजी आर्ट काउंसल तॾहिं थिए जो जॾहिं तूं जेको आहे सो हिते बीह करे ॾेखार त सही न, तूं बहसियत डायरेक्टर आहीं, तूं बहसियत फ़नकार आहीं, तूं बहसियत अदाकार आहीं, तूं आहीं छा, तो कयो छा आहे। असां जेको आहे सो असां ख़िदमत कई आहे। असांखे लाड़काणे जे अंदरि हिकु फेस्टिवल में 30 महीने पूरे जो फेस्टिवल 30 प्रोग्रामनि में प्रोग्राम मां लाथो, ज़िंदगी एक तमाशा, जेको अॼु समेत जेको आहे सो माना उते 1 नंबर ते आयल प्रोग्राम, जंहिंजो अॼु समेत जेको आहे सो माना एवार्ड जी तक़रीब जेका असां हू खाई विया। हुते 1 नंबर ते सिलेक्टेड थियल असांजो प्रोग्राम जेको आहे सो माना हर उते जेको आहे सो माना 8 ॾींहंनि ताईं मुसलसल लाड़काणे जे अंदरि असांजो प्रोग्राम जेको आहे सो माना हलंदो रहियो। घर ॾिठो वियो, हर माण्हू ॾिठो वियो। उन में असांजा अदाकार सिलेक्ट थिया, राइटर सिलेक्ट थिया, डायरेक्टर सिलेक्ट थिया, लेकिन असांखे माना उते बि नज़रअंदाज़ कयो वियो। लिहाज़ा असीं नवाब शाह जी इंतिज़ामिया खे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मानवारनि ऐं निहायत ई जेको आहे सो माना इज़त माब इहो अमलदारनि खे ऐं जेको सो अदी फरियाल टालपुर साहिबा खे, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे ऐं मोहतरम जनाब आसिफ़ अली ज़रदारी साहब जन खे ऐं नवाब शाह जे तमामु इंतिज़ामिया खे, नवाब शाह जे पीपल्स पार्टी जी क़यादत खे असीं हथ ॿधी रिक्वेस्ट कयूं था त ख़ुदारा असांजे फ़नकारनि खे, असांजे नवाब शाह जे आर्टिस्टनि खे तव्हां भली जेको आहे सो माना कुंड कुर्छ में तव्हां पुछी ॾिसो, तव्हां उथलाए ॾिसो, वर्क उथलाए ॾिसो, तारीख़ गवाही ॾींदी त जेको आहे सो माना हिन आर्ट सां, हिन फ़न सां कहिड़ा माण्हू मुंसलिक रहिया। मंसूर बलोच, गुलाब चांडिया, शफ़ी मोहम्मद शाह आहे, जेकॾहिं कल्चर खे बि ज़िंदा रखियो त कंहिं रखियो। मंसूर बलोच जंहिं मरंदो मरी वियो जेको आहे सो माना अजरक जो पटको जेको आहे सो माना हुन न लाथो, जेको मिटी माउ में तदफ़ीन थियण खां पोइ बि जेको आहे सो हुन जे मथां हिकिड़ो अजरक जो जेको सो लिबास पायो पियो आहे। त इन खां वधीक नवाब शाह जेको सो माना कल्चर खे ज़िंदा करण में पंहिंजो मिसाल पाण आहे, पंहिंजो मट पाण आहे। ख़ुदारा असां सां नाइंसाफ़ी बंदि कई वञे, असांखे जेको आहे सो माना पंहिंजो हक़ ॾिनो वञे, असांखे पंहिंजो बेनज़ीर कम्प्लेक्स या ओपन एयर थिएटर आहे, आर्ट काउंसल आहे, इन जो बुनियाद रखी इन खे पाए तकमील ताईं पहुचाए असां फ़नकारनि जे हवाले कयो वञे। असीं हर महीने, हर 15 ॾींहं बि जेकॾहिं इंतिज़ामिया चवंदी त असां जेको आहे सो माना हिकिड़ो प्रोग्राम लाहे सघूं था, हिकिड़ी का वैरायटी असां ॾेई सघूं था, फ़नकारनि जे फ़न जे हवाले सां, राग रंग जे हवाले सां महफ़िलूं ॾेई सघूं था, असां जेको सो माना ड्रामनि जे हवाले सां ॾेई सघूं था, असां जेको आहे सो माना मीडिया जे हवाले सां ॾेई सघूं था, असां फिल्म जे हवाले सां ॾेई सघूं था। असां कंहिं बि ॻाल्हि में जेको आहे सो माना पोइते रहियल न आहियूं। असांखे अलाह साईं पंहिंजे फ़न जो जेको आहे सो ॾिनो आहे, असांखे हौसलो ॾिनो आहे,
असांखे अलाह साईं जेका असां इहा जेका मिरास ॾिनी आहे असां इनशा ताला असां में अहलियत आहे। असांखे तव्हां हिकु चकर असांखे पंहिंजे प्लेटफॉर्म ते बीहण जो मौक़ो ॾियो, पोइ ॾिसो त असां पूरी सिंध में इनशा नवाब शाह जो नालो नंबर 1 ते आणींदासीं। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु डांस डायरेक्टर आरिफ़ बलोच उहे बि गॾु आहिनि। हुननि खां मालूमात वठूं था त हू जेके एहतिजाज हलंदड़ आहिनि त कहिड़े हवाले सां आहिनि। जी आरिफ़ साईं, सभ खां पहिरियों जेको आहे न मां धरती टीवी जो शुक्रगुज़ार आहियां जेको असांजे हर आवाज़ खे मथे खणी वेंदो आहे। ऐं तव्हांजो महिरबानी इम्तियाज़ कीरियो साहब, तव्हां हमेशह असांजो आवाज़ खे मथे खणी वेंदा आहियो। हाणे मसइलो बेसिकली हीअ आहे त असांजे नवाबशाह में जेको फ़नकारनि सां ज़ुल्म लॻो पियो आहे इहा सभिनि खे ख़बर आहे। असांजे नवाबशाह जा फ़नकार हेतिरा त मजबूर आहिनि, इन्हनि वटि को प्लेटफॉर्म न आहे। ओपन एयर थिएटर जेकॾहिं तयारु आहे त इहा फ़नकारनि जो हक़ु आहे। बेनज़ीर कल्चरल जेको ऑडिटोरियम हॉल थियो आहे उहो बि फ़नकारनि जो आहे। उनखे जेको आहे न ताईं तकमील तक पहुचाए गवर्नमेंट ऐं असांखे फ़नकारनि जे हवाले करे उन में चाहे त असांखे सहूलियतूं मिलनि, असां पंहिंजो कम खे अॻिते खणी वञी सघूं था। हाणे असां जॾहिं ॿाहिरि वेंदा आहियूं, ॿाहिरि वञी असां ॾिसंदा आहियूं उते हर फ़नकारनि जे लाइ सहूलियत आहे। इस्लामाबाद त हाणे असां विया आहियूं अलहमदुलिल्लाह, पर असां ॾिसूं पिया हैदराबाद जहिड़े शहर में आर्ट कौंसल आहे, सक्कर जहिड़े शहर में आर्ट कौंसल आहे, ख़ैरपुर में आहे, पोइ नवाबशाह में छाजे लाइ न आहे? नवाबशाह में आर्ट कौंसल जो क़याम ॾाढी ज़रूरी आहे ऐं असांखे फ़नकारनि खे इन जो हक़ु ॾियणु ज़रूरी आहे। हाणे सभ खां वधीक ॻाल्हि आहे त हीअ ॾिसो तव्हां पीपल्स पार्टी जो जेतिरा बि असां फ़नकार आहियूं पीपल्स पार्टी जा वोटर आहियूं, सपोर्टर आहियूं, त असांजे लाइ सहूलियत थियणु खपे न साईं। असां जॾहिं इलेक्शन थिए थो त असांजे फ़नकारनि जा ई माण्हू यूनिट इंचार्ज बि थींदा आहिनि, असां पुलिंग इंचार्ज बि थींदा आहियूं, पोइ उन खां बावजूदि असांजो कोई नथो ॿुधे। आर्ट जे हवाले सां कहिड़ियूं ख़िदमतूं कयूं आहिनि? साईं, आर्ट जे हवाले सां असां सभु दोस्तनि खे ख़बर आहे, असां कल्चरल प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो आहे। हर प्रोग्राम में असां अहिड़ो परफॉर्म ॾेखारियो आहे, सभु अवाम ख़ुशि थी विया आहिनि, उनखां मुतासिर थी विया आहिनि। वरी असां जेके आहिनि न शहर खां ॿाहिरि वञी प्रोग्राम कया आहिनि, ख़िदमतूं कया आहिनि, प्रोग्राम सां असां सचा मोहबत आहे असांजो। हाणे मसइलो इहो आहे त जॾहिं असां कमु ॿाहिरि वञी कयूं था उहो कमु असां पंहिंजे शहर वारनि खे बि त ॾेखारे सघूं न। तव्हां छा था चओ, तव्हांखे प्लेटफॉर्म खपे, आर्ट काउंसिल खपे, का जॻह खपे, को हॉल खपे जिते तव्हां पंहिंजा कमु कयो, प्रोग्राम कयो? बुनियादी मक़सदु असांजो इहो आहे त असांखे जेको आहे न आर्ट्स कौंसल खपे। उन में असांजो इदारा आहिनि मुख़्तलिफ़, डांस जा शोबा आहिनि हूंदा आहिनि, उन में ड्रामा जा शोबा हूंदा आहिनि, उन में म्यूज़िक जा शोबा हूंदा आहिनि। असांखे आर्ट कौंसल जॾहिं मिलंदो त असां पंहिंजी रिहर्सल करे सघूं था, असां नवां शइ ठाही उते मीडिया जो दौरु आहे उते पेश करे सघूं था। छोकिरा नवां नवां अची सघनि था? जी साईं, बिल्कुलु छोकिरा नवां नवां अची सघनि था। असांजी फीमेल आर्टिस्ट आहिनि, उहे दरपदर आहिनि, परेशान आहिनि, उन्हनि खे को प्लेटफॉर्म न आहे त उहे पंहिंजो फ़न जो मुज़ाहिरो करे सघनि। उन्हनि खे सम्झाइणो पवंदो आहे असांखे, बाबा इनखे रिहर्सल ॾियणो पवंदो आहे। आर्ट कौंसल थींदो त असां पंहिंजो फीमेल आर्टिस्ट आहिनि या मेल आर्टिस्ट आहिनि उन्हनि खे रिहर्सल ॾेई सघूं था। ऐं असांखे उन ते आर्ट कौंसल में नौकिरी मिलंदा फ़नकारनि खे। नाज़रीन, सिंध फ़नकार वेलफेयर ट्रस्ट जा डिविजनल जनरल सेक्रेटरी असां सां गॾु मौजूदु आहिनि मिस्टर रहीम अंसारी साहब। पाण राइटर बि आहिनि, अदाकार बि आहिनि ऐं काफ़ी सारी अदाकारी बि कई आहे मुख़्तलिफ़ टीवी चैनल्स ते, स्टेज ते। नवाबशाह जी मशहूरु शख़्सियत आहिनि। साईं जिन खां मालूमात वठंदासीं उन्हनि जा जेके एहतिजाज हलंदड़ आहिनि आर्ट काउंसिल जे हवाले सां या बिल्डिंग जे हवाले सां, त उन्हनि जो छा चवणु? साईं, वॾी महिरबानी इम्तियाज़ साहब तव्हांजी। ऐं असां थोरा मञूं था धरती चैनल जा, जंहिं वक़्तनि ब वक़्तु असांजो साथ ॾिनो आहे। असां कई बार एहतिजाज कयासीं, इहो आहे जो उहो असांजो आवाज़ु अॼु ताईं कंहिं न आहे ॿुधो। अॼु असांखे मजबूरन ॿाहिरि निकिरणो पियो आहे, ॿाहिरि निकिरी अॼु असां एहतिजाज कयो आहे त असां नवाबशाह वारनि खे शहीद बेनज़ीर आबाद डिस्ट्रिक्ट ऐं डिवीज़न खे को बि अहिड़ो प्लेटफॉर्म न आहे जिथे असां को प्रोग्राम कयूं या जिथे असां गॾिजाणियूं कयूं। असां फ़नकार निंधड़ खां लॻा पिया आहियूं त असां आला इख़्तियारनि खे पहिरियों बि अर्ज़ु कयोसीं, हींअर अर्ज़ु न पर अपील था कयूं। तव्हां आसिफ़ ज़रदारी जे शहर जा थी निधन काथे? सर बसि असल में छा आहे जो सियासी हवाले सां त बाशाला असांजे डिस्ट्रिक्ट जो घाट ऊचो आहे, इन में को शक न आहे, ऐं फ़नी हवाले सां बि असांजो घाट ऊचो आहे। पर अफ़सोस जो असां फ़नकारनि खे उन नज़र सां ॾिठो नथो वञे। रहीम अंसारी साहिबु असांखे हिकिड़ो ॿुधाईंदा असांजे नाज़रीन खे त जीअं लीजेंड फ़नकार तव्हांजे नवाबशाह जा मंसूर बलोच, गुलाब चंद वॾा नाला थी गुज़रिया, त उनखां पोइ जेके आहिनि से उहे नाला उन अदाकारी जे हवाले सां उहे न निकिता, त उनजो कारण छा आहे?
हा सिर तमामु ज़बरदस्त सवाल तव्हां कयो आहे छो त नवाब शाह वाक़ई फ़नी लिहाज़ सां जेको आहे सो PTV चैनलनि ते बि अॻिते रहियो आहे पर उन खां पोइ अञा ताईं को बि अहिड़ो आर्टिस्ट नाहे जंहिं मंसूर बलोच साहिबु ऐं गुलाब चांदी वांगुरु नालो पैदा कयो हुजे सबबु सिर्फ़ु इहो आहे त असांजे नवाब शाह जे आर्टिस्टनि खे अञा ताईं उहो चांस मिलियो ई नाहे असांजे सिंधी चैनलनि ते बि जेको आहे सो हिकु हठी लॻी पई आहे मंसूर बलोच जो पुटु आहे गुल मंसूर मुस्तफ़ा अब्बासी आहे सरफराज़ बिरोई आहे हा इहे चंद दोस्त आहिनि इन हिकु कमु काफ़ी दोस्त नवाब शाह जिन कयो आहे गुल मंसूर आहे या जेको आहे सो ओसी ताईं उहो नालो जेको आहे उहो मक़ाम ताईं वाक़ई न पहुची सघिया छो त हींअर त चैलेंजिस आहिनि अॻे हिकिड़ो चैनल PTV हूंदो त माण्हू जेको आहे सो मशहूरु थी वेंदो हींअर एतिरा चैनल्स आहिनि जो माण्हू विरहायल आहिनि रिमोट हथ में आहे हिकु चैनल ते मज़ो न आहे त ॿिए ते हले था त हींअर जेको आहे नाले माण्हू जे लाइ वॾी महिनत करणी पवंदी वॾी झाखोड़ करणी पवंदी छो त हींअर ग्लोबल विलेज ठही वियो आहे चैनल बि ग्लोबल विलेज आहे हज़ारे चैनल आहिनि हींअर स्टेज आबाद करणु चाहियो था असांजो हींअर मक़सदु इहो आहे त नवाब शाह में हींअर किथे बि को प्रोग्राम नथो थिए उनजी कारण उनजी वजह इहा आहे त असां वटि को प्लेटफॉर्म न आहे ओपनियर थिएटर ठहियो आहे तंहिंखे बि ताला लॻल आहिनि जंहिंजी परमिशन लाइ वञूं था त असांखे ॾाढी ॾुखियाई जो मुंहुं ॾिसणो थो पवे ऐं नाज़रीन हिन वक़्तु असां सां गॾु आसिफ़ जोयो जेके मशहूरु आहिनि मुख़्तलिफ़ TV चैनल्स ते अदाकारी कंदा आहिनि ऐं इन खां अलावा नवाब शाह जा जेके स्टेज जा तमामु बहितरीनु अदाकार आहिनि आसिफ़ जोए खां मालूमात वठंदासीं जेको हिन जो एहतिजाज हलंदड़ आहे हिते नवाब शाह जे हवाले सां आर्ट काउंसिल जे हवाले सां जेके हिननि खे बिल्डिंग जेका घुरिजे ओपन एयर थिएटर या कल्चर कॉम्प्लेक्स बेनज़ीर कल्चर कॉम्प्लेक्स त इन हवाले सां वधीक मालूमात हिननि खां वठंदासीं त हिननि जो छा चवणु आहे बिस्मिल्लाह रहमान रहीम मां धरती चैनल जो दिलि जे गहराइनि सां शुक्रगुज़ार आहियां जंहिं असां फ़नकारनि जी सार लधी आहे ऐं हर ॾुखे कड़े वक़्त में असां गॾु हूंदा आहिनि ऐं अॻु में बि असां लाइ जिदोजहद कई आहे ऐं हाणे बि कनि पिया त असांजो मक़सदु इहो आहे त हीउ जेको ओपन एयर थिएटर ठहियो आहे वीरान ठहियो पियो आहे का शइ कोन्हे प्रोग्राम कोन थो थिए ऐं गवर्नमेंट ॾाढा करोड़ रुपया ख़र्चु कया आहिनि छाजे लाइ कया आहिनि इहो उन लाइ हिकिड़ो सुवालु आहे या हिन खे फ़नकारनि जे हवाले कयो त हिते ड्रामा थियनि माण्हुनि खे तफ़रीह मिले का तफ़रीह कान्हे का नवाब शाह में ऐं असांजो ख़्यालु इहो आहे त वधि में वधि ड्रामा थियनि ऐं कुझु राग रंग बि थिए उहा शइ हिते आहे ई कान लावारिस करे हिन खे छॾियो वियो आहे सम्झ खां ॻाल्हि बाला तर आहे त इहो छा लाइ ईअं थो थिए बाला अमलदारनि खे इहा रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे फ़नकारनि जे हवाले खे कयो वञे ऐं बाक़ाइदगी सां असां इहो वाइदो था कयूं त महीने में हिकिड़ो दफ़ो या ॿिए महीने में असां हिते ड्रामा कंदासीं सुठा शो कंदासीं ताकी माण्हुनि खे तफ़रीह मिले नाज़रीन हिन वक़्तु असां सां गॾु सिंध फ़नकार वेलफेयर ट्रस्ट जा सीनियर अॻुवाण इन खां अलावा केतिरनि ई सिंधी TV चैनल्स ते पाण हिननि कमु कयो आहे अदाकार आहिनि मशहूरु आहिनि ऐं हिननि खां मालूमात वठंदासीं जेको नवाब शाह में जेको फ़नकार सरापा एहतिजाज करे रहिया आहिनि त कहिड़े हवाले सां करे रहिया आहिनि हिननि जा जेके बुनियादी मक़सद आहिनि कहिड़ा आहिनि बिस्मिल्लाह रहमान रहीम सभिनि खां पहिरियों इम्तियाज़ मां इहो चवंदुमि त जीअं त असां पहिरियां बि एहतिजाज कयोसीं तॾहिं बि को खड़ितेल अहिड़ो को ख़ासि न निकितो नवाब शाह फ़नी लिहाज़ सां इनशाला माशाल्लाह तमामु अॻिते आहे असांजी घुर इहा ई आहे त हिते असांखे आर्ट काउंसिल ठाही थी वञे असांजा हितां जा सीनियर राइटर डायरेक्टर एक्टर्स खोड़ सारा नाला जीअं गुल मंसूर बलोच साहिबु थी वियो मंसूर बलोच साहिबु थी वियो गुलाब चांडियो साहिबु थी वियो राइटर असांजा तमामु सीनियर आहिनि पर पोइ बि असांखे अहिड़ो को प्लेटफॉर्म नथो ॾिनो वञे जिते असां पंहिंजो को एक्ट प्ले करे सघूं या स्टेज ड्रामा करे सघूं जॾहिं लाड़काणे खैरपुर में आर्ट काउंसिल में आर्ट जा आहिनि अदाकार शौक़ीन आहिनि काफ़ी निकिरी सघनि था अॻिते बिल्कुलु बिल्कुलु निकिरी सघनि था सीनियर्स आहिनि असां स्टेज खां वठी असां रहिया आहियूं जीअं त असां सनावला ॻाल्हि करियो त लाड़काणे में शो जो पहिरें नंबर ते आहे पर अवार्ड न ॾिनो वियो छो जो नवाब शाह जो अवार्ड हो नाज़रीन सिंध फ़नकार वेलफेयर ट्रस्ट जा डिस्ट्रिक्ट नायब सदर इमदाद ज़ंगेजो साहिबु असां सां गॾु मौजूदु आहे पाण डायरेक्टर बि आहिनि उन्हनि खां मालूमात वठूं था त हू जेके एहतिजाज करे रहिया आहिनि कहिड़े हवाले सां करे सर असांजो एहतिजाज हिन जे लाइ त जेको आहे सो नवाब शाह 1912 खां वठी डिस्ट्रिक्ट आहे ऐं उनखे जेको आहे सो असां मुख़्तलिफ़ फ़न जी ख़िदमत कई एज़ ए राइटर एज़ ए डायरेक्टर एज़ ए आर्टिस्ट मुख़्तलिफ़ प्राइवेट चैनल्स ते कमु कयो PTV ताईं वियासीं पर 1912 में हीउ डिस्ट्रिक्ट थियो ऐं हिन खे अञा ताईं जेको आहे सो आर्ट काउंसिल नथी ॾिनी वञे
तो हितां जी इंतज़ामिया जो छो भले हालांकि काफ़ी अहिड़ा ज़िला आहिनि मिसाल जे तौरु ख़ैरपुर या असीं उन्हनि जे अगेंस्ट नथा वञूं जेके जिन में आर्ट काउंसिल आहे तो उन जे हालांकि नवाब शाह फ़न जे लिहाज़ खां कंहिं बि हवाले सां पोइते न आहे। ॾिसो त जेको आहे सो हितां गुलाब चांडियो, मंसूर बरूच साहिबु, शफ़ी मोहम्मद शाह या एस भट्टी बि माज़ी में नवाब शाह जो ई रही चुको आहे। हींअर जॾहिं डिस्ट्रिक्ट नवशहरो थियो त उनखां इलेहदा थी विया आहिनि जेको आहे सो। त छाजे करे असां सां ई माटेरे मावजो वारो शुरू पियो कयो वञे। कल्चर कम्पलेक्स आहे, हुनखे बार बार जेको आहे हुनजो कमु शुरू कयो थो वञे, वरी हू कमु बंदि कयो थो वञे। पर जेकॾहिं इहो थिए या ही ओपन एयर थिएटर आहे, हिन ते बि कुझु सियासी माण्हू कब्ज़ो करे वेठा आहिनि। हालांकि आसिफ़ ज़रदारी साहिबु जॾहिं इफ़्तिताह कयो त हुन चयो त हीअ फ़नकारनि जी मीरास आहे। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु नौजवान अदाकार अमजद अली बि गॾु आहे, हुनखां बि मालूमात वठंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। वॾी महिरबानी सर, मसइलो इहो आहे त नवाब शाह में माना तमामु सुठा आर्टिस्ट आहिनि, पर असांखे प्लेटफॉर्म इन जे करे कोन्हे मिलियो जो असां वटि जेको सिस्टम कोन्हे, माना आर्ट काउंसिल कोन्हे। आर्ट कराची में आहे, नवाब शाह में इहो असांखे हुजणु घुरिजे न, त असां अॻिले कंहिंखे माना ॿुधायूं त असां वटि आर्ट काउंसिल आहे, त असां इन जे करे असां कामयाबु थी सघूं। असां कामयाबु इन जे करे। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु सिंध फनकार वेलफेयर ट्रस्ट शहीद बेनज़ीर आबाद जा इंफॉर्मेशन सेक्रेटरी आहिनि असलम शाद साहब। असलम शाद साहब न सिर्फ़ु हिन तंज़ीम जा अॻुवान आहिनि, पर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नवाब शाह जी स्टेज जा तमामु वॾा नाला मशहूरु। इन खां अलावा जेके टीवी चैनल ऐं जेके फिल्मूं आहिनि, टेलीफिल्मूं, उन जे हवाले सां काफ़ी सारो नालो आहे असलम शाद जो। ऐं हिन वक़्तु जेके फ़नकार, नाज़रीन तव्हांखे ॿुधायूं त फ़नकार सरापा एहतिजाज आहिनि। हुननि जा कहिड़ा मक़सद आहिनि, कहिड़ा हवाले सां हू एहतिजाज करे रहिया आहिनि, त इन हवाले सां पाण जेको आहे तंज़ीम जो अॻुवान आहे त हुन खां मालूम कयूं था त हुननि जा छा चवणु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियों त मां धरती टीवी वारनि जो निहायती शुक्रगुज़ार आहियां, जंहिं अॼु हिकु अहम मौज़ू ते मूंखे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो आहे। जीअं त दोस्तो हीअ आहे ओपन एयर थिएटर हॉल जेको असां आर्टिस्टनि लाइ ठाहियो हुयो, ऐं उन में असां पंहिंजा ड्रामा पेश कयूं, पर अफ़सोस आहे जो इंतिज़ामिया बि असां सां को ताउन नथी करे। लावारस बिल्डिंग आहे, हिते जा वरी दावेदार कुझु अहिड़ा माण्हू अची विया आहिनि विच में जेके चवनि था बाबा कल्चरल डिपार्टमेंट जेको हाल असांजो आहे, पर ख़बर न फ़नकारनि जो न आहे। साईं, असां त दावा था कयूं असां फ़नकारनि जो आहे, पर अहिड़ी लाबी आहे जेका चवे थी त भई हाल असांजा आहिनि ऐं उहो हरूभरू क़ाबिज़ थी वेही रहिया आहिनि, जिन्हनि खे न फ़न जी ॼाण, न हू अदाकार, न हू आर्टिस्ट, न ई हुनजी का फ़नी ख़िदमतूं। इन करे ई हुन नवाब शाह में असां फ़नकारनि जी सहूलियत लाइ एॾा वॾा हॉल, एॾा वॾा कल्चरल कम्पलेक्स जेको आहे सो तामीर कराया, ताकी असां आर्टिस्टनि जो फ़न उजागर थिए। पर अञा बेलाभ न का लाभ न आहे। साईं, उहो ई चवनि था न, लावारसी थी वई आहे। हिते ॾिसो तव्हां, हेॾो वॾो हॉल अरबे रुपए सां तयारु थियो आहे, इन में मां सम्झां थो हर महीने प्रोग्राम थियणु घुरिजनि, पर गवर्नमेंट ताउन ई नथी करे, त छा प्रोग्राम कयूं। हाणे हू हाल आहे। हिते तव्हांजो जॾहिं आर्ट काउंसिल हूंदी त उन हिसाब सां हिकु प्लेटफॉर्म हूंदो, त उते तव्हांखे उहे सहूलियतूं हूंदियूं, बजट बि हूंदी, त तव्हां इहा घुर कई आहे या तव्हां इहा कोशिशि कई आहे त आर्ट काउंसिल हुजे। साईं, बिल्कुलु असां शुरू खां ई इहा कोशिशि कंदा रहिया आहियूं, एहतिजाज कंदा रहिया आहियूं। प्रेस क्लबनि ते बि असां एहतिजाज कया आहिनि त आर्ट काउंसिल असां फ़नकारनि जो हक़ु आहे, असां फ़नकारनि खे ॾिनो वञे। ऐं इन सिलसिले में असां बाइकादे हींअर वरी मुतहद थिया आहियूं, नवाब शाह जा टोटल डिवीज़न जा आर्टिस्ट गॾु थिया आहियूं, ज़िले जा आर्टिस्ट गॾु थिया आहियूं, त बाबा तव्हां हिते जेको आहे सो अहिड़े तरीक़े सां आर्ट काउंसिल खे वजूद में आणियो, ऐं उहो असां फ़नकारनि जो हक़ु आहे, ताकी असां हर महीने हितां जी आवाम खे हिकिड़ा सुठा प्रोग्राम पेश करे सघूं उन्हनि खे। नाज़रीन, मौजूदु आहियूं ज़िले शहीद बेनज़ीर आबाद जे डिप्टी कमिश्नर अबरार अहमद जाफ़र साहब जी ऑफिस में। साईं जिन खां मालूमात वठंदासीं, छाकाणि त नवाब शाह ज़िले शहीद बेनज़ीर आबाद जा फ़नकार ऐं उन्हनि जूं तंज़ीमूं सरापा एहतिजाज आहिनि। उन्हनि जो एहतिजाज इन हवाले सां आहे त मुख़्तलिफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में आर्ट काउंसिल बि आहे, जॾहिं त नवाब शाह में जेको ओपन एयर थिएटर आहे या बेनज़ीर कल्चर कॉम्प्लेक्स आहे, वॾा हॉल आहिनि, हिकु जॻहियूं आहिनि जेके फ़नकारनि जे लाइ मख़सूसु कयूं वयूं आहिनि, पर अञा ताईं उन्हनि जे हवाले न कयूं वयूं आहिनि, छाकाणि त हिते नवाब शाह तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त वॾा नाला आहिनि अदाकारी जे हवाले सां, मंसूर बलोच, गुलाब चांडियो। तव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त अॻूणे सदर आसिफ़ अली ज़रदारी जेको NA 213 जा जेके खटियल उम्मीदवार आहिनि, उहे बि नवाब शाह जा, ऐं उन्हनि बि बचपन में हिकु फिल्म में रोल पिणु कयो हो नंढे हूंदे जे हवाले सां। हिन वक़्तु साईं डिप्टी कमिश्नर खां
वीचार वठंदासीं त जेके फ़नकारनि जा जेके जाइज़ मुतालबा आहिनि उन हवाले सां साईं असांजी नाज़रीन खे ॿुधाइनि। जी बिल्कुल आपने दुरुस्त फरमाया। जो डिस्ट्रिक्ट शहीद बेनज़ीर आबाद है, ये आर्ट हो, कल्चर हो, या जो सिंध का जो फोक म्यूज़िक हो या ड्रामा है उसके हवाले से, और जिस तरह आप जो हमारे जो लोग खेल हैं जो यूजली सिंध प्रोविंस के अंदर खेली जाती हैं, उसमें शहीद बेनज़ीर आबाद जो है वो एक इंतहाई अहमियत का हामिल रहा है। और उसमें यहाँ के जो खिलाड़ियों ने या यहाँ के जो आर्ट लवर हैं या साथ साथ में जिनका ये जो आर्ट से मुंसलिक जो बाकी लोग हैं, उनका एक बड़ा एक कलीदी किरदार रहा है डिस्ट्रिक्ट शहीद बेनज़ीर आबाद में। ज़रूरत इस बात की है जब कि एक प्रॉपर प्लेटफॉर्म जो है इनको देना जो है वो एक बड़ा ज़रूरी है, ताकि जो आर्ट से मुंसलिक लोग हैं उनकी जो जायज़ पजीराई है वो की जा सके, और साथ साथ में जो हमारे नौजवान हैं उनको भी उनके जो आर्ट है, उनका जो मौसीकी है, उनका जो कल्चर है, उसके साथ उनकी दिलचस्पी और उनके साथ वाबस्तगी जो है वो बनाना जो है वो बड़ा ज़रूरी है। हमारे डिस्ट्रिक्ट में हमने अभी जो 2020 साल गुज़रा है, इसके फरवरी के महीने में एक हमने आर्ट और कल्चर के हवाले से एक फ़ेस्टिवल का भी इनकाद किया था, जिसमें एक नहायत ही खुशाइन बात यह है कि जो हमारा कल्चर है, सिंध का जो पुराना कल्चर है और जो मौसीकी है, उससे लोग इतना आशना हो गए, एक इतनी ज़बरदस्त उस चीज़ को पजीराई मिली। तो बिल्कुल बहुत ज़्यादा ज़रूरत है कि हम ऐसे लोगों को जो है एक प्रॉपर प्लेटफॉर्म दें, उनकी पजीराई करें। मैं आपके बताता चलूँ कि आप ही के चैनल के तवज्जुह से हमें एक एरिया, एक बिल्डिंग जो है वो हमें नोटिफाई हुई थी, जो जिसकी कंस्ट्रक्शन जो है वो कोई डिले का शिकार थी। तो जिसको कल्चर कम्प्लेक्स का जो है हम नाम देते हैं इधर नवाबशाह शहर के अंदर। तो उसके आइडेंटिफिकेशन के बाद ये मैटर हमने टेकअप किया जो हमारे जो कल्चर मिनिस्टर हैं उनके साथ, और ये हमारी जो स्कीम जो पेंडिंग थी उसको हमने रिवाइज़ करा के अभी बजट बुक के अंदर हमने शामिल करा दिया। तो मैं उम्मीद करता हूँ कि अभी चूँकि नया माली साल शुरू हो गया तो फिलफौर जो है उसका हम टेंडरिंग प्रोसेस जो है वो करा सकेंगे और वो कल्चर कम्प्लेक्स जो है वो मुकम्मल कर दिया जाएगा। अब सिर्फ़ और सिर्फ ज़रूरत यह है कि हम कल्चर कम्प्लेक्स तक महदूद ना रहें। एक जो आर्ट काउंसिल है, चूँकि मैंने जैसे बताया, जैसे जोग्राफियाई तौर पे शहीद बेनज़ीर आबाद को एक मरकज़ी हैसियत हासिल है, इसी तरह कल्चर के हवाले से या जो बाकी हमारे आर्ट के मुंसलिक जो चीज़ें हैं उनमें भी शहीद बेनज़ीर आबाद की एक ख़ुसूसी हैसियत है सूबे में। तो इसलिए हम चाहेंगे कि इस सूबे के मरकज़ में एक ज़बरदस्त किस्म की आर्ट काउंसिल हो जो इन लोगों के टैलेंट को पॉलिश कर सके, इनको एक प्लेटफॉर्म दे सके कि अपने टैलेंट का मुजाहरा कर सकें। तो वो बिल्डिंग जैसी ही मुकम्मल होगी हम साथ साथ इसको मूव करा देते हैं कि आर्ट काउंसिल के हवाले से एक वो किया जाए, बनाई जाए हमारे डिस्ट्रिक्ट शहीद बेनज़ीर आबाद में, जैसे लाड़काना में मौजूद हैं और उसके समरात मिल रहे हैं हमारे सूबे को कि जिस तरह वहाँ पे ड्रामा, मौसीकी और कल्चर के ऊपर जिस तरह का काम किया जा रहा है, तो उसको बाकायदा तौर पे एक शेप देने की ज़रूरत है। साथ साथ जैसे आपने बताया कि हमारे पास एक ओपन एयर थिएटर है जिसका जो इफ्तिताह है वो हम एक्स प्रेसिडेंट आसिफ अली जरदारी साहब ने किया था, जिसका मकसद ये था कि जो हमारे जो लोकल जो फ़नकार हैं उनको एक प्लेटफॉर्म दिया जाए। लेकिन इंतहाई बदकिस्मती के साथ तकरीबन साल से ज़्यादा वक्त होने को चला है कि मेरे पास हमने कोशिश की कि हमारे कोई आर्ट से मुंसलिक कोई ना कोई एक्टिविटीज़ वहाँ हों, लेकिन हमारे पास कोई नहीं आया कि भी हम यहाँ पे कोई एक्टिविटी कराना चाहते हैं, हम ड्रामा कराना चाहते हैं, हम वो कराना चाहते हैं। ये एक फ्री ऑफ कॉस्ट एक बेहतरीन किस्म की आपने ओपन एयर थिएटर अगर आपने विज़िट नहीं किया तो आप करें, आप नाज़रीन को दिखाएँ। एक बेहतरीन किस्म की फ़ैसिलिटी है, लेकिन उसकी ड्यू यूटिलाइजेशन नहीं हो सकी। तो मेरी आपके चैनल से भी वो है और जो बाकी भी तरीक़ाकार हैं, जितने भी हमारे आर्ट से मुंसलिक लोग हैं, प्लेटफॉर्म हम देने के लिए तैयार हैं उनको, बस वो आएँ, वो पार्टिसिपेट करें, ओपन एयर थिएटर को भरपूर तरीके से यूटिलाइज़ करें। जब तक हमारा जो कल्चर कम्प्लेक्स बनता और जब तक वो आर्ट काउंसिल जो है वो फॉर्मली एक शक्ल इख्तियार करती, तो उससे पहले जो हम अपना होमवर्क हैं वो हम ओपन एयर थिएटर में बड़े ज़बरदस्त तरीके से कर सकते हैं।
नादरीन, नवाब शाह ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे फ़नकारनि जा तव्हां वीचार ॿुधा, हुननि जो एहतजाज बि हलंदड़ आहे। हुननि घुर कई आहे सिंध हुकूमत खां तोड़े डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट शहीद बेनज़ीराबाद खां त जल्द अज़ जल्द असां फ़नकारनि जी वाहर कई वञे, छाकाणि त गुज़िरियल 3 सालनि खां जेको ओपन एयर थिएटर आहे उहो बि खुलियल आहे, पर उते अञा ताईं कोई प्रोग्राम न पिया थियनि, छाकाणि त हीअ जेके ओपन एयर थिएटर फ़नकारनि जे लाइ खुलियो आहे, छाकाणि त हिन जो जेको इफ़्तिताह हो अॻूणे सदर आसिफ़ अली ज़रदारी जेको इन 213 इन जा हितां जा जेके आहिनि मुंतखिब जेके आहिनि से कामयाब उम्मीदवार खटियल उम्मीदवार आहिनि, ऐं उन्हनि जेको इन जो इफ़्तिताह कयो उन वक़्तु ई हुननि आसिफ़ अली ज़रदारी चयो त हीअ जेको आहे फ़नकारनि जो मीरास आहे ऐं फ़नकारनि जे हवाले कयो वेंदो, छाकाणि त तव्हांखे नाज़रीन ॿुधाईंदा हलूं त नवाब शाह जेको फ़नकारनि जे हवाले सां अदाकारी जे हवाले सां तमामु वॾा नाला पैदा कया आहिनि। गुल मंसूर बलोच, मरहूम मंसूर बलोच जेको आहे वॾो नालो नवाब शाह जो, उनखां अलावा गुलाब चांडियो, अहिड़े हवाले सां सकाफ़त जे हवाले सां काफ़ी सारा हिते नाला हुआ। मिस्री खान अलगोज़े नवाज़, मिस्री खान जमाली, मिठा खान ज़रदारी जेको घड़े नवाज़ हो उहो, ऐं जेको शेर मीर भर मल पहलवानो, सकाफ़त जे हवाले सां सुगड़प जे हवाले सां वॾा वॾा नाला थी गुज़रिया आहिनि। पर हितां जे फ़नकारनि अञा ताईं सरापा एहतजाज आहिनि त गुज़िरियल 3 सालनि खां ई ओपन एयर थिएटर खुलियो आहे, इहो असांजे हवाले कयो वञे त जीअं असां पंहिंजा हिते स्टेज प्रोग्राम करे आवाम खे तफ़री ॾेई सघूं, छाकाणि त घुट ऐं ॿूसट वारे माहौल में जेको आवाम आहे जेको मुंझारे जो शिकार आहे, ऐं असां कोशिशि कयूं था फ़नकार त पंहिंजा ॾुख दर्द लिकाए करे आवाम खे एंटरटेन करे सघूं। नाज़रीन, ॾींदा इजाज़त वरी कंहिं ॿिए प्रोग्राम ताईं। कैमरामैन शोभान ख़ासकेले सां गॾु इम्तियाज़ कीरियो, धरती TV नवाब शाह।